औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इक़्तरबतिस साअतु वन्शक़्क़ल क़मर वइन यरौ आयतन युरिदू वयक़ूलू सिहरुम मुस्तमिर वकज़्ज़बू वत्तबऊ अहवाअहुम वकुल्लु अम्रिन मुस्तक़िर। तर्जुमो: क़यामत वेझी थी ऐं चंड चीरजी पियो ऐं जेकॾहिं का निशानी ॾिसनि त मुंहं था मोड़नि ऐं चवंदा त हीउ खुलियो जादू आहे ऐं उन्हनि कूड़ो सम्झो ऐं पंहिंजे सधनि जे पोयां हलिया ऐं हर कमु तइ थी चुको आहे। कन खोले ॿुध क़ुरान छा थो चवे। ऐं मुला जेको तूं एतिराज़ करी थो करामतनि ते मोजिज़नि ते हुज़ूर जे, त ही ॿुध क़ुरान छा थो चए। चंड चीरजण जो मोजिज़ो ॿुध। शाबान जे महीने में रूनमा थियो। असुल वाक़ियो हिन तरह आहे त खोड़ सारा मके जा मुशरिक महबूब जा दुश्मन, जिन में वलीद बिन मुग़ैरा, अबू जहल, हशाम, आसी बिन वाइल, नज़र बिन हरस वग़ैरह हुआ, से कुल अची कठा थिया। असांजे सोणे हबीब लबीब खे अची अर्ज़ कयाऊं त असांखे पंहिंजी नबूअत जी का निशानी ॾेखारियो। अगरि अव्हां सचा आहियो त असांखे चंड चीरे ॿ फाकूं करे ॾेखारियो। अधु अचे अबू कुबैस जबल मथां त अधु अचे क़ैक़आन मथां। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॾिसो काफ़रनि जो ॾिठो त अखियूं मटण लॻा, वरी अखियूं फाड़े ॾिठाऊं त वरी अखियूं मटे वरी ॾिसनि त चंड चीरजी आयो। चवण लॻा त सहर मोहम्मद आया न, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी अखियुनि मथां जादू कयो आहे। वरी हिक ॿिए खे चवण लॻा त अगरि असां ते जादू जड़ियो अथसि त भला दुनिया जे ॿियनि माण्हुनि मथां त जादू कोन कयो हूंदई। मुसाफ़िर मोटनि त उन्हनि खां ख़बरूं पुछूं था जो उन्हनि बि अव्हां वांगुरु ॾिठो आहे त पोइ त मञो त सच आहे। पोइ जेको मुसाफ़िर मोटे या को काफ़िलो वापसि वरी अचे त उन्हनि खां आॾियूं पुछाऊं पिया कनि, अदा अव्हां को ॾिठो जो चंड चीरजी आयो हुजे। हर कंहिं इहा शायदि ॾिनी त बाबा बराबरि फिलाणी राति असां अखियुनि ॾिठो जो चंड चीरजी ॿ अध थी ज़मीन ते आयो। त बि चवण लॻा त इहो कूड़ आहे, असां नथा मञूं। न मञण वारा न मञींदा, मञण वारा मञींदा। सुभान अल्लाह।